देहाती इलाइक़े जो मुख्य कारोबारी शहर मोरो, जेको एमाड़ी तहरीक सां गॾु तहज़ीबी, तारीख़ी, कारोबारी, अदबी ऐं सक़ाफ़ती हवाले सां सिंध में एक अलॻि सुञाणप रखे थो। हिन शहर खे अंग्रेज़ दौर में म्यूनिसिपल कमेटीअ जो दर्जो मिलियो, जॾहिं त हीउ शहर तहलके जी हैसियत में नवाबशाह ज़िले जो हिसो रहियो। पर बाद में 1999 ईस्वीअ में जॾहिं नौशहर फ़िरोज़ खे ज़िले जो दर्जो ॾिनो वियो त मोरो शहर खे इन जो हिसो बणायो वियो। 80 वारे ॾहाके में बहराड़ीअ में जॾहिं धाड़ियल कल्चर वधण सबबि बहराड़ियुनि में बाहि भड़की उथी ऐं माण्हू पाण खे गैर महफ़ूज़ सम्झण लॻा, दरिया बादशाह में पाणी घटिजी वियो ऐं कचे जूं रौनकूं उजड़ी वियूं, तॾहिं कचे जी वॾी आबादी लॾ पलाण करे अची मोरो वसायो। नतीजे में मोरो शहर में आबादीअ जो दबाव तमामु घणो वधी वियो ऐं जॾहिं जनरल परवेज़ मुशर्रफ पाकिस्तान में बलदियाती नओं निज़ाम मुतारिफ़ करायो, तॾहिं मोरो शहर खे 3 यूनियन काउंसिलनि में विरहायो वियो, जिन मां मोरो शहर जी यूनियन काउंसिल नंबर 3 पंहिंजे तारीख़ी कारोबारी लिहाज़ खां इनफ़रादी हैसियत रखे थी। हिन यूनियन काउंसिल जी आदमशुमारी 50,000 आहे, जॾहिं त वोटरनि जो तइदाद 21,000 आहे। यूनियन काउंसिल में को बि सिहत मर्कज़ न हुजण करे रहवासी सिहत जे सहूलियतुनि खां महरूम आहिनि, जॾहिं त यूनियन काउंसिल में 5 गर्ल्स स्कूल आहिनि। बॉयज़ प्राइमरी स्कूलनि जो तइदाद 6 आहे। यूनियन काउंसिल मोरो 3 में सैयद इब्राहिम शाह, सैयद उबरियो शाह, सैयद रहमतुल्लाह शाह जूं मशहूरु दरगाहूं आहिनि, जॾहिं त हिन यूनियन काउंसिल में लिगारी, सोलंगी, नवल, मुग़ल, मलक, सोहू, बिरोही, साटी, सूमरा, चांडिया, बुरड़ा, ॾाहिरी, मेमण, मल्लाह, सैयद, सुरहा, कांधड़ा, कासखेली, कासाई, भट्टी, अंसारी, हब, कलोड़ा, राजपूत, गोरी, शेख, बबर, पठान, आराई, सहता, ओड, मशोरी, मस्तोई, मक्सी, कोराई, मीरासी, मंगणहार, गुलाबाणी, अजम, मंगी, उमराणी, लाशारी, उस्तमाणी, राहू, राजपर, राठौड़, सियाल, विंद, बुघिया, जतोई, जोया ऐं ॿियनि ज़ातियुनि जा माण्हू रहनि था, जिन में अक्सरियत नवल, भट्टी ऐं सोलंगी ज़ात जे माण्हुनि जी आहे। यूनियन काउंसिल में शहर जो जनरल बस स्टैंड, चौपाई माल जी पिड़ी, सब्ज़ी मंडी बि आहिनि, पर इन बावजूद बि वसूल थींदड़ टैक्स जी मद मां 1 रुपयो बि यूनियन काउंसिल खे नथो मिले, जंहिं करे यूनियन काउंसिल खे ख़र्च हलाइण लाइ तहलका काउंसिल ॾांहुं निहारणो पवे थो। यूनियन काउंसिल में 7 मुलाज़िम आहिनि, जिन मां 1 सेक्रेटरी, 4 क्लार्क ऐं 2 पटेवाला शामिल आहिनि, जॾहिं त सफ़ाई कराइण जे लाइ को बि अमलो यूनियन काउंसिल वटि न आहे। यूनियन काउंसिल खे पंहिंजी आफ़ीस न हुजण करे SRTC जी ख़ाली पियल बिल्डिंग में आफ़ीस क़ाइमु कई वई आहे ऐं इन बिल्डिंग जे ॻपल हिसे ते नादरा जी आफ़ीस पिणु क़ाइमु कयल आहे। यूनियन काउंसिल मोरो 3 ते 2001 ईस्वीअ जे चूंडुनि दौरान ग़ुलाम रसूल सुरियो नाज़िम, मलक ग़ुलाम शबीर नायब नाज़िम तौरु चूंडिजी आयो हो, जॾहिं त ॿिए भेरे 2005 ईस्वीअ में मोहम्मद हाशिम नवल नाज़िम ऐं रियाज़ अहमद गौरी नायब नाज़िम चूंडिजी आयो आहे। यूनियन काउंसिल 3 मोरो केतिरनि ई बुनियादी मसइलनि जो शिकार आहे, जिन में सिहत, तालीम, रस्ता, बिजली, नेकाली जो निज़ाम न हुजण जे बराबरि आहे। यूनियन काउंसिल में गंदे पाणीअ जे नेकाल न हुजण करे 3 वॾियूं खॾूं हर वक़्तु गंदे पाणीअ सां भरियल हुजण करे रहवासियुनि जी वॾी मुसीबत जो सबबु बणियल आहिनि ऐं उन्हनि जी एराज़ी 2 एकड़नि खां वधीक आहे। उन्हनि खॾनि में केतिरा ई भेरा अणॼाण माण्हू ऐं शहरी ॿुॾी फौत बि थी चुका आहिनि। गंदे पाणीअ सबबि मच्छरनि जो हमेशह आज़ार रहे थो, जंहिं सबबि इलाइक़े में मलेरिया वबाई सूरत में पकिड़ियल आहे। घिटियुनि में नालियूं न हुजण करे गंदो पाणी बीही वञे थो, जॾहिं त केतिरनि रहवासियुनि पंहिंजे दरनि अॻियां खॾा ठाहे छॾिया आहिनि, जिन मां मासूम ॿारड़ा गंदो पाणी कढंदे नज़र अचनि था। यूनियन काउंसिल 3 मोरो जा मसइला केतिरा ऐं कहिड़ा बि हुजनि, पर यूनियन काउंसिल जा रहवासी पंहिंजा मसइला बयानु करण सां गॾु नवनि चूंडिजी आयल नाज़िमनि मां मसइला हल कराइण लाइ पुरउमीद पिणु नज़र अचनि था। इन ॾिस में यूनियन काउंसिल जा काउंसलर शहरी ऐं औरतूं सिंध TV खे ॿुधाइनि थियूं। नालियुनि जो प्रॉब्लम्स आहे, उन खां अलावा जेके रोड्स आहिनि उन्हनि ते गंद किचिरो आहे, उन खां अलावा जेकी असांजी वुमेन्स आहिनि उन्हनि खे अचण वञण में थोरो प्रॉब्लम्स आहे। एजुकेशन जे लिहाज़ सां स्कूल आहे, पर जीअं मीन्स हाणे हिकिड़ो न्यू खोलियो आहे दिलू स्कूल, उन में पढ़ाई सुठी आहे, बाक़ी जेको ॿियो हो उन में एतिरी पढ़ाई सुठी न हुई। हाणे काफ़ी ॿार आहिनि जेको उन में वञनि पिया, उते पढ़नि पिया, उन खां असां मुतासिर आहियूं त ॿार ॾाढो सुठो उते पढ़नि पिया। ही असांजो पाड़ो तमामु पुराणो पाड़ो आहे,
शहर के हिसाब सां ही क़दीमी हिकिड़ो पाड़ो आहे। हीअ असांजा ज़ाती घर हिते आहिनि जेके तव्हां हालत पाण ॾिसो पिया त हिते छा माहौल आहे सफ़ाई जो। सफ़ाई एतिरे क़दुरु ख़राबु आहे जो असांजे घरनि जे आॾो गंदो पाणी बीठो आहे। एतिरो गंदा जो नंढो ॿार बि केॾी महिल उन नाली में किरी थो पए। हिते वाटर सिस्टम जो ड्रेन सिस्टम न आहे। असां वटि कुझु ठहियलु आहे, कुझु अञा पोइते आहिनि, गिटियूं आहिनि, नालियूं आहिनि। उन असांजो जेको पंहिंजो UC3 जो नायब नाज़िम साहिबु आहे, गौरी साहिबु, उहो तमामु हर हफ़्ते असां वटि ईंदो आहे। माना काफ़ी स्कीमूं असांखे ॾिनियूं बि अथसि। हीअ जेको असांजो इलाइक़ो आहे मोरे शहर जो हिकिड़ो गढ़ आहे, माना विच इलाइक़ो आहे। चौफेर शहर आहे, विच इलाइक़ो ई आहे। हिन खे असांखे हिकिड़ो इहा गंदी खॾ लॻी पई आहे, माना हाल बुरो लॻे पियो आहे। हिन ते असांखे माना सिंध गवर्नमेंट खे असां अपील था कयूं त हिते असांखे हिकिड़ी अहिड़ी तफ़रीक़ आहे या पार्क नमूने को ठाहियो वञे जंहिं वधि में वधि प्रायोरिटी असांजे वार्ड नंबर 19 खे ऐं 20 खे ॾिनी। उनजे बावजूदि बि जेकी असां हिते कम थिया आहिनि एॾा नाकारा थिया आहिनि। तव्हांखे पाण हींअर विज़िट कराए थो, जेके नाला ठहिया आहिनि एॾा नक़्स ठहिया, तव्हां थुॾो हणो त उहो नालो भॼी थो पए। नवनि चूंडिजी आयल नाज़मन यूनियन काउंसिल में मसइला हुजण जो एतराफ़ कंदे इन अज़्म खे पिणु वरजायो आहे त हू यूनियन काउंसिल जा समूरा बुनियादी मसइला हल करण लाइ ॾींहं राति जाकोड़े रहिया आहिनि। इन सिलसिले में यूनियन काउंसिल जे नाज़िम मोहम्मद हाशिम नवल सिंध TV खे ॿुधायो, लोकल माण्हुनि जा मसइला आहिनि त असां वटि 3 शयूं ॾिनियूं वयूं आहिनि। बर्थ सर्टिफिकेट, मैरिज सर्टिफिकेट ऐं राज सर्टिफिकेट ऐं इहे 3 सर्टिफिकेट असांखे, ऐं ॿियो जेको आहे फोती सर्टिफिकेट। जॾहिं त असांखे गवर्नमेंट किताबनि में त ॾिनो आहे त तव्हां हिन ही टैक्स उगाड़े सघो, अहिड़ो को बि अख़्तियार असांखे लिखत में कोन ॾिनो आहे त तव्हां ही टैक्स, जंहिंजे करे असां पंहिंजे UC में उहे तरक़ियाती कमु कराए नथा सघूं जेके असांखे टैक्स जे मुद्दे में करणु अथव। अमन अमान जे हवाले सां काफ़ी कंप्लेंट्स आहिनि ऐं उते जेको आहे सो मुंहिंजी UC खे क्रॉस करण जे लाइ जे अगरि गवर्नमेंट सिंध या गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान इन बाईपास के असांजे अहिड़ी पुल ठाहिजे। अक्सर तौर माण्हुनि खे इहा उमेद आहे त चूंडियल नाज़िम ऐं काउंसलर मक़ामी हुजण करे संदन मसइला ज़रूरु हल कराईंदा, जॾहिं त आम माण्हू हिन बलदियाती निज़ाम मां मुतासिर थींदे नज़र नथा अचनि, छाकाणि त हेठीं सतह ते यानी यूनियन काउंसिल जा नाज़िम अख़्तियार न हुजण करे बेवस आहिनि ऐं कोशिशुनि जे बावजूदि बि उहे यूनियन काउंसिल में लाभाइतो किरदारु अदा करे नथा सघनि। जोतणिक यूनियन काउंसिल 3 मोरो तमामु घणनि बुनियादी मसइलनि जो शिकार आहे, पर उन हूंदे बि नवनि चूंडियल नाज़िमनि मां इहा उमेद करे सघे थी त हू आवाम जा बुनियादी मसइला हल कराइण में कामयाबु वेंदा। कैमरामैन एजाज़ कुराई सां गॾु साहिद राजपर, सिंध TV, मोरो।